18 अप्रैल ते टाउन कमेटी 1 मेहराबपुर जे थींदड़ चूंड मुलतवी करण ऐं पीपी उम्मीदवार तरफ़ां धमकियूं ॾियारण ख़िलाफ़ आज़ाद उम्मीदवार ख़ान महमद नूनारी पारां टिनि वकीलनि एडवोकेट फयाज़ राजपर, वकील रहीम बख्श महर ऐं वकील ग़ज़ाला हुसैन मार्फत सिंध हाई कोर्ट सखर बेंच में दाख़िल करायल पिटीशन जी ॿुधणी जस्टिस ज़फ़र राजपूत ऐं जस्टिस ज़ुल्फ़िकार अली कई। ॿुधणी कंदे अदालत SSP नुशर फिरोज़ खे पिटीशन खां मोहम्मद नूनारी खे तहफ़ुज़ ॾियण समेत संदसि जा इलेक्शन बाबति सिक्योरिटी ख़दशा ख़त्म करण जो हुकुम ॾींदे केस उकलाए छॾियो। अदालती अहाते ॿाहिरां पिटीशनर सां गॾु एडवोकेट फयाज़ राजपर मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त 18 अप्रैल ते टाउन कमेटी 1 मेहराबपुर जी चूंड थियणी हुई, जंहिंखे मुख़ालिफ़ PP उम्मीदवार इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे दरख़्वास्त ॾिनी हुई। जे बाद 18 अप्रैल ते थींदड़ इलेक्शन कैंसिल कंदे इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान 7 मई ते नई तारीख़ मुक़ररु कई आहे। हुन वधीक ॿुधायो त PP उम्मीदवार पंहिंजे वेझे माइट SHO मेहराब मार्फत मुख़्तलिफ़ थाणनि ते 20 कूड़ा मंशात जा केस दाख़िल कराया हुआ। उन्हनि सभिनी केसनि जी ज़मानत कराई आहे ऐं कुझु केसनि मां बरी थियो आहे। अदालत SSP नुशर फिरोज़ खे हुकुम ॾिनो आहे त पोलिंग स्टेशन्स ते सिक्योरिटी जा इंतज़ाम करण समेत ख़ान मोहम्मद नूनारी जा मसइला हल करण सां गॾु केस सिक्योरिटी फ़राहम कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।